वालेकुम मुझे चैनल जा सब्सक्राइब करो जियां त मां पहिरियों डेमो ज़रिए क्लास ठाहियां पियो तो मूंखे काश मुहैया नहीं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी हिन खां माज़रत तव्हां मैसेज कंदा कॉल वग़ैरह कंदा तो सर असांखे पढ़ायो कमु शुरू करायो सो मां हाणे खां इंशाल्लाह कमु शुरू कयो आहे सो हाणे इंशाल्लाह लाइव क्लास जे ज़रिए तव्हांखे मां पढ़ाईंदुसि सब खां पहिरियां इहो त चैनल खे सब्सक्राइब कंदा नया माण्हू ऐं जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसंदड़ आहिनि उहे मुंहिंजे जेको चैनल खे बेल आइकन खे क्लिक कंदा त जीअं मज़ीद जेकी बि नोटिफिकेशन अचे त तव्हां वटि उहा पहुची वञे मां अॼु ही नई वीडियो सां तव्हांजे अॻियां हाज़िर थियो आहियां वीडियो में पहिरियां सम्झाए बि चुको आहियां लेकिन लाइव क्लास में सम्झाइण तव्हांखे आसानी थींदी ऐं सुवाल पुछण में तव्हांजे लाइ आसानी थींदी प्रेज़ेंट टू टेंस त मां तव्हांखे सम्झायो पिए त उन जो ॿियों सवाल प्रेज़ेंट टू टेंस हर शइ जा टे हिसा हूंदा आहिनि तव्हांखे यादि हुजे ॻाल्हाइण में बि टे हिसा हूंदा आहिनि ॻाल्हाइण जा बि कुझु हिसा हूंदा आहिनि हिन खां पोइ ज़माना बि हूंदा आहिनि पहिरियों हलंदड़ वक़्तु कहिड़ो आहे गुज़िरियल वक़्तु कहिड़ो आहे ऐं अॻिते कहिड़ो थींदो त पहिरियों जेको हलंदड़ वक़्तु प्रेज़ेंट टू टेंस मां बयानु कयो आहे हाणे पास्ट टू टेंस यानी माज़ी गुज़िरियल वक़्तु छा हो हाणे उहो बयानु कयां थो ध्यानु कंदा त इंशाल्लाह फ़ाइदो थींदो पास्ट टू टेंस यानी ज़माना हाल हुजण या थियण यानी जेको थी गुज़रियो हुयो थियो उनखे ज़ाहिर कंदो आहे सही आहे हाणे इन जो जेको आहे सो जेका डेफिनेशन आहे a verb which shows the state or existence of something in present time that is called past to be tense a verb which shows the state or existence of something in past time that is called past to be tense यानी एड़ो फेर जेको असांखे ॾेखारे थो हालत ऐं मौजूदगी गुज़िरियल वक़्त में त असां उनखे पास्ट टू बी टेंस चवंदा आहियूं पास्ट टू बी टेंस चवंदा आहियूं हाणे हुन ॿ निशान पहिरीं आहे जेको आहे हुन हेल्पिंग वर्ब वाज एंड वर्ब आर द टू बी वर्ब इन दिस टेंस वाज एंड वर्ब इन ज़माने जा हेल्पिंग वर्ब आहिनि यानी इन सां ई जेको आहे टेंस हलंदो आहे वाज एंड वर्ब इन ज़माने जा हेल्पिंग वर्ब आहिनि हिन खां पोइ चए त बी पॉइंट there is no action in this tense in a tense में जे प्रेजेंट में एक्शन कोन हुई है इन पास्ट में भी एक्शन काने एक्शन उन खे चइबो आहे जिन जे आखिर में जे रोणण जीअं वर्ब यानी उथण वेहण खाइण पीअण आखिर में जे में रोणण ईंदो न हमेशा यादि रखो उहो छा थींदो एक्शन हिन में एक्शन न आहे हिन में ॿ शयूं सिर्फ़ बयानु कयूं आहिनि स्टेट और एग्जिस्टेंस यानी हालत ऐं मौजूदगी हिन में बयानु करणी आहे लेकिन छा में बयानु करणी आहे पास्ट में पहिरियां प्रेजेंट में बयानु कयूं हाणे असांखे पास्ट में बयानु करणी आहे इन जेका सो हिन में जेका टेंस में यानी स्टेट और एग्जिस्टेंस में लेकिन पास्ट ते हलंदो पहिरियां प्रेजेंट ते हले प्रेजेंट टू बी हाणे पास्ट ते हलंदो सही आहे त हिन में सिर्फ़ ॿ शयूं बयानु करणियूं स्टेट और एग्जिस्टेंस बस हिन टेंस जूं ॿ शयूं डिनोमिनेटर हाणे सभ खां पहिरियां इहा साफ थी वई त हिन में जेका कोई एक्शन है सिर्फ हालत है जेका हालत यानी स्टेट केड़ी हालत में केरा उहा स्टेट बनबी ऐं किथे मौजूद है उहा एग्जिस्टेंट बनबी त हिन में कोई एक्शन ना है सिर्फ मौजूदगी ऐं हालत ॾसणी है सही है एक्शन के चइबो आहे उथण वेहण खाइण पीअण जी ॾसण सो मिसाल तौर मां हिकु डॉक्टर हुयसि छा में आहे पास्ट में Yes means past में हलियो ये past में हलियो त past जो ने कम दिला for example I was a doctor मैं को डॉक्टर कोर्स वरी हाणे चए तो ये शायद असांजी स्टेट ये शायद असांजी स्टेट ये असांजी स्टेट है मैं एक डॉक्टर हुयसि यानी हालत स्टेट मीन्स हालत ऐं चवे तो मां क्लास में हुयसि ये असांजी एग्जिस्टेंस आहे ये असांजी छा आहे एग्जिस्टेंस ये असांजी एग्जिस्टेंस आहे आई वाज इन द क्लास यो मां के हुन में जे मां केरा चे डॉक्टर हिन में जे तो मां क्लास में आहियां या मुंहिंजी छा आहे मौजूदगी त हिन क्रिकेट में ॿ शयूं ईंदियूं स्टेट आहे एग्जिस्टेंस हाणे ॾिसो त आई ही शी इट केड़ो भी नालो हुजे उन सां हमेशा जेका सो वाज लगंदी आहे उन सां हमेशा छा लगंदी आहे वाज
आ बिल पर्स जे ॿ नाला अचनि त पोइ उते वर लॻंदी आहे जमा में वर लॻंदी आहे यादि हुजे न त हिकिड़े नाले जे अंदरि वाज़ ई लॻंदी आहे सही आहे आई ही शी इट नेम सां जेको आहे सिंगुलर सां जेको आहे सो वाज़ लॻंदी आहे उन खां पोइ यू ई दे सां आर लॻंदी आहे यू ई दे सां आर लॻंदी आहे सभ खां पहिरियों ॾिसो त आई या आई सां छा लॻी आई सां छा लॻी वाज़ वाज़ लॻी न वाज़ लॻी पोइ वरी जेको आहे सो हे आहे पोइ वरी इहो आहे हाणे ही त जेको आहे थी वियो जेको आहे अंग्रेजी में सम्झनि त आई आई त हुन सां वाज़ लॻो मिसाल ईअं यू आयो त हुन सां आर लॻंदी यू आयो त माना जमा थी वियो सही आहे मिसाल हुई आयो जमा थी हुन सां आर लॻंदी दे आयो हुन सां आर लॻंदी जीअं हिते हिते यू अचे ऐं हिते चेनी न अचे हुआ त पोइ हिते छा थी वेंदी आर लॻंदी ऐं हिते यू अचे पोइ छा थी वेंदो यू वर थी वेंदो यू वर थी वेंदो और सॉरी हिते जेको आहे सो आर न हिते वर ईंदी हिते वर ईंदी फुल में मां प्रेजेंट लिखी आहे त हिते छा ईंदी वर छो जो ही ॿ आहिनि ज़मान जा हेल्पिंग वर्ब त वाज़ एंड वर इन में इस्तेमाल थींदा आहिनि त जॾहिं यू ईंदो वी ईंदो त हुन सां वर लॻंदी ऐं आई ही शी इट कोई नालो ईंदो त हुन सां सिंगुलर सां त हुन सां वाज़ लॻंदी ऐं जमा सां वर लॻंदी सही आहे ऐं हुन सिंधी में जॾहिं काफ़ी जुमिलो लिखियल हुजे न कीअं सुञाणो त ॾिसंदासीं हुन जे आख़िर में हुयो हुआ हुअसि हुई हुआ हुन खां पोइ वग़ैरह ॿिए बि निशानियूं जेकी ईंदियूं त हुन में ॾिसंदासीं त इहा निशानी आहे बिल्कुलु टू बी टेंस में आहे ऐं हुन में ॾिसंदासीं स्टेट या जेका रेजिस्टेंस आहे त इहो बिल्कुलु टू बी टेंस पास जो आहे बिल्कुलु टू बी टेंस पास जो आहे त ही तव्हांजो जेको टेस्ट पूरो थियो जेके सम्झ में न आयो हुजे त उहो मूंखां मैसेज जे ज़रिए व्हाट्सएप जे ज़रिए पुछी सघे थो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं शेयर कंदा ऐं वरी नए वीडियो सां इंशाल्लाह तव्हां सां जेको आहे सो गॾु हूंदुमि ऐं जेका फ़िलहाल ही वीडियो हेसि ताईं जेकी ॻाल्हि सम्झ में न आई मैसेज ज़रूरु अस्सलाम वालेकुम।